ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما أرسلناك إلا مبشرا ونذيرا سبحان الله صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين سبحان الله मुझा प्यारा दोस्तों भाईरो अल्लाह जे दर ते दुआ है ही आस्तानो शल क़यामत ताईं कायम दाइम ऐं फैज़ वंडींदो रहे आमीन आमीन मदीने वारे मीर जे सदके शल असां सभिनी जी हिन महफ़िल में हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए अल्लाह जे पाक कलाम जा जेके लफ्ज़ हिन फ़कीर तिलावत कया इन पाक लफ्ज़न जे अंदर अल्लाह ताला मुझे महबूब मदीने वारे जी वाखाण बयान कई सुभान अल्लाह मुझे नबी जो सिफतूं अल्लाह बयान कई सुभान अल्लाह मुझे नबी जा शान मान दर्जा मकाम अल्लाह पान बयान कया सुभान अल्लाह अल्लाह जंहिंजो शान जंहिंजी अज़मत जंहिंजी सिफ़त अल्लाह पाण बयान करे सुभान अल्लाह असीं आजिज़ आहियूं इंसान आहियूं बाना आहियूं असांजा लफ़्ज़ थोरा इल्म घटि फ़हम घटि असांजो मुतालियो घटि पर अल्लाह त काइनात जे इल्मनि जो ख़ालिक़ अल्लाह पाण सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओलियुनि जो ठाहिण वारो बि अल्लाह लफ़्ज़नि ऐं जुमलनि जे जोड़ण वारो बि अल्लाह सुभान अल्लाह ऐं जॾहिं अल्लाह पाण मुस्तफ़ा जी वाखाण करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾिस न महबूब जी सिफ़त ऐं सना जॾहिं क़ुरान जो बयान करे त मोमिननि जा मुख मुरकनि था चेहरा गुलाब जे गुल वांगुरु टिड़नि था महबूब जी वाखाण ॿुधण सां ईमान वारे जी दिल जीअं बहार जे मौसम में गुल टिड़ी पवंदा आहिनि इहे मोमिननि जूं दिलियूं बि ख़ुशीअ में सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब जो फरमान आहे वमा अरसलनाक ए हबीब न मोकिलियोसीं असां तोखे इल्ला मगर मुबश्शिरन खुशखबरियूं ॾियण वारो सुभान अल्लाह व नज़ीरा ऐं ड्रेजारण वारो सुभान अल्लाह हबीब महबूब तोखे असां मोकिलियो आहे कीअं मोकिलियो आहे छो मोकिलियो आहे कहिड़े मक़सद जे लाइ मोकिलियो आहे हबीब तोखे हिन जे लाइ मोकिलियो अथऊं पंहिंजी उम्मत खे वञी ख़ुशख़बरियूं बि ॾे उन्हनि खे ड्रेजार सुभान अल्लाह
हाणे इन कुरान जे लफ्ज़न में अल्लाह ताला तोसा मूसा मुखातिब न है, खुद मदीने वारे साईं साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह तारीफ बि मुस्तफा जी, वरी खिताब बि मदीने वारे साईं। सुभान अल्लाह अरसलनाक इन में जेको काफ जो ज़मीर हाज़िर वाहिद जे लाइ ईंदो आहे, अल्लाह जो खिताब मदीने वारे मीर सां सौ सिधो। सुभान अल्लाह जेके सिंधी में चवंदा आहियो रूबरू, सुभान अल्लाह चवंदा आहियो तू बदू, या चवंदा आहियो आमो सामो। समझो दाले नथा समझो? सुभान अल्लाह जे सम्झ में अचे त रड़ करे चओ सुभान अल्लाह। अल्लाह मदीने वारे जो दीदार कराईंदो आहे। समझो आमीन। असां उम्मती आहियूं न, असां कलमे पढ़ण वारा। असांखे ॿुधाए हा न, उम्मत खे ॿुधाए हा न। हक सोना हक उम्मत में हड़ई त मञण वारा बि कोन्हनि न, के चंडरा बि आहिनि, के निभागा बि आहिनि, के सभागा बि आहिनि, के मञण वारा के न मञण वारा। अल्लाह न पियो चाहे त मुंहिंजे नबी जो शान बयान थिए, वरी को इनकार करण वारो हुजे, तंहिंजे करे हबीब शान बि तुंहिंजो ॿुधायां बि तोखे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाय 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 सुभान अल्लाह मुझा सुना, मुझा हबीब तुंहिंजो शान बयान मूं रब जो, ऐं ॿुधण वारो तूं पाण। सुभान अल्लाह सुभान अल्लाह वमा अरसलनाक हबीब असां तोखे न मोकिलियो अथऊं मगर ख़ुशख़बरियूं ॾींदड़ बणाए, सुभान अल्लाह ॾींदड़ बणाए। सुभान अल्लाह हाणे इते लफ़्ज़ आहे अरसलनाक, हबीब असां तोखे मोकिलियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोकिलबो आहे मक़सद जे लाइ, कंहिंखे मोकिलबो आहे त जेकॾहिं बादशाह कंहिंखे मोकिले त पंहिंजे शान मुताबिक़ चूंड करे कासिद मोकिलींदो आहे। सुभान अल्लाह जी मुझा सोना सुभान अल्लाह। सुभान अल्लाह जेकॾहिं को पीर मुर्शिद कंहिंखे ख़लीफ़ो बणाए चूंडींदो आहे, पसंदि कंदो आहे, उन जूं खूबियूं ॾिसंदो आहे। जेकॾहिं को सरदार, को अमीर, को नवाब पंहिंजो कासिद, पंहिंजो एलची बणाए मोकिले त जहिड़े तहिड़े खे न चूंडींदो आहे, भई अहिड़ो मोकिलिया जेको। सुभान अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिकिड़ो सहाबा किराम जो लश्कर वञे पियो, सुबुल हुदा वर रशाद में इमाम साली रिवायत आंदी आहे, असहाबनि जो हिकिड़ो लश्कर जमायत के ॻोठ जे ॿाहिरों आई। सुभान अल्लाह चऊं त हिन ॻोठ में को सरदार आहे, चङो मुड़ुस आहे। उन सरदार बि ॿुधो त मुस्तफा करीम जे सहाबनि जी जमायत आई आहे। सुभान अल्लाह केर असहाबी, मुस्तफा जे सोबत करण वारा, मदीने वारे खे रूबरू ॾिसण वारा, मुस्तफा जे पुठियों निमाज़ूं पढ़ण वारा। सुभान अल्लाह वो सरदार कौम जो चङो मुड़ुस, कबीले जो ताजवर, जॾहिं ॿुधई त हुज़ूर जा असहाबी आया आहिनि, उन के दिल में ख्याल थियो त असहाबनि जी मां वञी ज़ियारत कयां। सुभान अल्लाह वो सरदार पीर मर्द, वॾी उमिरि वारो, वॾी जमार वारो, कुराड़ो लठ हथ में टेके असहाबनि वटि पहुतो। जबा अबा तव्हां मदीने वारो मीर ॾिठो? सुभान अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह असाबो तव्हां मुंहिंजो महबूब ॾिठो? असाबनि चयो हा असां ॾिठो अखियुनि सां। हाय हाय भाग वारियूं इहे अखियूं जन दिल पर जा दीदार कया। सुभान अल्लाह हाय हाय
असां भी जेमल साईं जन वटी ईंदा हा न त ईअं गाटो न चोरींदा मता जीअं पखी मथे ते वेठल हुजे गाटो चोरियां उॾामी न वञे ईअं ख़ामोश थी मुस्तफा जे पाक चेहरे खे वेही सुभान अल्लाह ऐं के त असां भी अहिड़ा हा जो अखि बि न छिंभंदा सुभान अल्लाह पुट हेॾे ॾिसो अखि छिंभण मां अखि छिंभा थो ॾिसो अखि घड़ी कन बंदि थींदी आहे वरी खुलंदी आहे पर इहा घड़ी जेका अखि छिंभयमि तव्हां मूंखे न ॾिठो मां तव्हांखे न ॾिठो जेॾीमहिल अखि बंदि थी असां बि सोचींदा त इहा घड़ी बि अखि बंदि न कयूं मुस्तफा जो दीदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह अॼु अखियूं छॾियो छिंभण यार जो दीदार ओ सरदार जो दीदार क्या अॼु अखियूं छॾियो छिंभण सरदार जो पुछे तव्हां मुंहिंजे हबीब खे ॾिठो सुभान अल्लाह जी हा ॾिठोसीं भला ड्रैग करे ॿुधाया या बस ॿ टे लफ़्ज़नि में ॿुधाया घणी ड्रैग न कर बस ॿ टे लफ़्ज़नि में ॿुधाए त महबूब खे कीअं ॾिठो चे الرسول على قدر المرسل मोकिलियल पंहिंजे मोकिलींदड़ जे शान मुताबिक़ आयो हुयो सुभान अल्लाह मोकिलियल मदीने वारो मोकिलण वारो अल्लाह पाण रब पंहिंजे काइनात मां चूंडे पसंद करे शान ॾई दर्जा ॾई मर्तबा ॾई पंहिंजे महबूब खे दुनिया ते मोकिलियो सुभान अल्लाह अचण वारो मोकिलींदड़ जे रंग में रंग जी आयो सुभान अल्लाह अचण वारो पंहिंजे मोकिलण वारे जे सुभान अल्लाह शान मुआफ़िक आयो हुयो इहो मोकिलियल को आम न हुयो इनखे अल्लाह चूंडे चूंडे पसंद करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरसलनाक हबीब असां तोखे मोकिलियो सुभान अल्लाह हाय हाय कीअं मोकिलियो जे मुस्तफा जी सूरत ॾिसो त इन सूरत जहिड़ी काइनात में कंहिंजी सूरत नाहे इन सोहणे नबी जे सीरत जहिड़ी कंहिंजी सीरत नाहे सुभान अल्लाह ॻाल्हाए त इन हबीब जे ॻाल्हाइण जहिड़ो काइनात में कंहिंजो ॻाल्हाइण नाहे सुभान सुभान अल्लाह अल्लाह हले त इन जो हलण जहिड़ो कंहिंजो हलण नाहे सुभान अल्लाह निहारे त मुस्तफा जे निहारण जहिड़ो कंहिंजो निहारण नाहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां चवंदो भला ईअं कीअं साईं जन बि निहारींदा जीअं असांखे अखियूं महबूब खे बि अखियूं हुयूं ॾिसंदा हा जीअं असां ॾिसूं था न तुंहिंजो ॾिसण ॿियो दिल पर मोहम्मद जो ॾिसण ई ॿियो सुभान अल्लाह कीअं तूं असां वेठो ॾिसूं साम्हूं ॾिसूं पर मुस्तफा जीअं वेठो ॾिसे तीअं परे ॾिसे जीअं साम्हूं ॾिसे तीअं ग़ाइबनि खे ॾिसे सुभान अल्लाह को मदीने में वञे मवाजा ते पहुचे रोज़े अतर जे पाक जारी वट अचे उन खे ॾिसे पर जेको करमी आबाद में वेहे मुस्तफा उन खे बि ॾिसे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जन अखियुनि सां माण्हुनि खे ॾिसे उन्हनि अखियुनि सां मलाइकनि खे ॾिसे सुभान अल्लाह इन चाचे जे कुलनि ते ॿ मलाइक वेठा आहिनि पर असां नथा ॾिसूं तव्हां ॾिठो आहे मलाइक तव्हां को जिन ॾिठो आहे मुंहिंजो मुस्तफा अचे त जिन्ननि जूं जमायतूं अचनि उन्हनि खे कलमो पढ़ाए मुस्लमान सुभान अल्लाह सुभान अल्लाह
मलाइकन जो फरिश्तन जो फौजूं अचने मुझो लजपाल नबी उन्हनि खे भी कुरान पढ़ी ॿुधाए जेॾी महिल सोनो नबी मेराज ते सिदरतुल मुंतहा ते वञे त लखे करोड़े मलाइक सिफूं करे बीहनि दिलबर नबी उन्हनि खे निमाज़ जो इमाम बणजी निमाज़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह असांजे कुलनि ते मलाइक वेठा आहिनि असीं नथा ॾिसूं पर मुस्तफा करीम वतरल मलाइकत हाफीन मिन हौलिल अर्श हबीब जेके अर्श जे चौधारी मलाइक तवाफ था कनि पिया तूं उन्हनि खे बि पंहिंजे अखियुनि सां ॾिसी सुभान अल्लाह सुभान अल्लाह असीं नथा ॾिसूं न मलाइकनि खे मुस्तफा ॾिसे थो क़ुरान जी शायदी आहे त मदीने वारो ॾिसे थो मालूम थियो त तुंहिंजो मुंहिंजो ॾिसण ॿियो आहे मुस्तफा जो ॾिसण ॿियो सुभान अल्लाह तो सल्लल्लाहु अलैका या या रसूल या अल्लाह रसूल या हबीब अल्लाह मोहब्बत सां मिली पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल सुभान अल्लाह कन्न तोखे बान असांखे बि आहिनि ॿुधंदा असीं बायूं पर करमियाबाद में भी असांखे लाउड जी ज़रूरत पई तो वी लाउड जेको आंदो अथनि त मेल ते बि कोन ईंदो घरनि वारा बि छा न ॿुधनि मिठा हेॾे लाउड जे बावजूद भी परे वारा नथा ॿुधी सघनि कन त आहिनि पर ख़ुदा जो कसम आहे करमियाबाद में वेही तूं अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवी तुंहिंजे छप्पन जा आवाज़ मोहम्मद मीर मदीने में ॿुधे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो माना त तुंहिंजो ॿुधण ॿियो आहे मदीने वारे जो ॿुधण ॿियो आहे तुंहिंजो मुंहिंजो ॾिसण ॿियो आहे लजपाल नबी जो ॾिसण ॿियो आहे तुंहिंजो मुंहिंजो वजूद ॿियो आहे दिलबर नबी जो वजूद ॿियो हेॾी जमायत वेठी आहे हिकिड़ो माण्हू को आहे त में जंहिंजो पाछो न हुजे जवाब ॾियो चंड जी चांडराण में पाछो थींदो सिज जे सुहाए में पाछो थींदो बत्ती बरे बिजली बरे चिराग बरे दियो बरे पोयूं भित ते पाछो थींदो मोहम्मद मीर चंड जी चांडोकी में अचे पाछो नाहे सिज जे सुहाए में वञे पाछो नाहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मालूम थियो त तुंहिंजो मुंहिंजो वजूद ॿियो आहे मोहम्मद मुस्तफा जो वजूद ॿियो सुभान अल्लाह हाँ सुभान अल्लाह जे मदीने वारो साईं ॻाल्हाए त लफ़्ज़ लफ़्ज़ खां धार जुमलो जुमले खां धार इएं ॻाल्हाए मदीने वारो ॼण हीरन जो हार थो पोए सुभान अल्लाह सुभान अल्लाह खुदा जो कसम अहिड़ो कंहिंखे ॻाल्हाइण ॾांहुं न ईंदो जेको मोहम्मद मुस्तफा जो मिठो मिठो सुभान अल्लाह हक सुना सुभान अल्लाह जे मुस्तफा करीम हले जिते पैर मुबारक लगे त वैरान पट पोठा आबाद थी वञे सुभान अल्लाह मथो ककर सायो करे ओ जिते कदम रखे सुका सावा थी वञे
हले हो तू तक कर बिसाया कने वण टिण ऐं अदब चौपाया कने मुझे रबर जी रफ्तार जब मुझे मदनीअ जा ओ दीदार जब ते सैयद जा सिंगार जब मुझे मदनीअ जा दीदार जब ते सैयद जा सिंगार जब मुझे मदनीअ जा सिरिमल मुझे हबीब अल्लाह बादशाह को तख्त तां लही हले उन बादशाह के भी ये विख खणन काए नहीं दी जे मुझे कुर्बदार मोहम्मद मीर सुभान अल्लाह बेटा ये पेरो खयूं हाय हाय जो नाज़म झारा निकरी जद पिरी करे तो पंथ बिस्मिल्लाह चई राह चुमे थी रंद हूरुन हैरत हंद साईं जो सौगंध मुझो सजण सभिन आ सोणो सुभान अल्लाह बेटा ये तो अल्लाह जो कसम है मुझो महबूब सभिनी का सोणो सुभान अल्लाह जी मुझा हां मुल्ले के केड़ी खबर तो मुस्तफा जो शान वमा अरसलनाक हबीब तो के असा मोकलियो अल्लाह चूंडे पद हबीब के मोकलियो सुभान अल्लाह जे महीने में हबीब आयो यो रबीउल अव्वल पहरी बहार सुभान अल्लाह जे ॾींहं ते हबीब आयो यो सूमर जो सोहणो वा सुभान अल्लाह जी मुझा प्यारा जे सरजमीन ते हबीब आयो या मक्के जी मुख मुबारक सरजमीन जे जमाने में मुस्तफा आयो वो खैरुल कुरून सभिनी जमानन में भलो जमानो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे जात में मुझे महबूब चलवो फरमायो वह जात हड़नी जातियुन खां भली सुभान अल्लाह साईं बजीर बि घट कोनन जी साता बि घट कोनन मलाना में घट को हर के जी जात भली आ पर जातिन में जात भली मुझे मदीने वाले साईं सुभान अल्लाह शहरन में शहर भलो मुझे लजपाल नबी जो जमानन में जमानो भलो मुझे सोने नबी जो किताबन में किताब भलो मुझे महबूब मदीने वाले सुभान अल्लाह सुभान अल्लाह घरन में भलो घर मुस्तफा सुभान अल्लाह जिब्रील तो कहता कल्लबतुल अर्द मशारिकहा व मगारिबहा इमाम तिरमिज़ी तो रिवायत आने जिब्रील तो चे या रसूल अल्लाह जमीन जा ओभर घुमम ओला घुमम चारई दिसी आयो से पर हबीब न तुझे घर जेड़ो घर डिठम न तुझे घराणे जेड़ो घराणो डिठम सुभान अल्लाह सुभान अल्लाह भला असा सुन्नन के न था मनो जिब्रील के तो मनो ना आसमान जो अमीना मुलो जदो नबी असा जेड़ो असा वांगुरा असा जी गाल न थो मुला मनी भला जिब्रील जी गाल तो मनो ना जदन जिब्रील अमीन छा जिब्रील अमीन माना अमानतदार खोटी गाल न कंदो कूड़ी गाल न कंदो नाहत वाली गाल न कंदो जिब्रील अमीन आसमानन जो मोहम्मद अमीन जमीनुन जो सुभान अल्लाह सुभान
जमीन ने आसमान जो अमीन मदीने वालो जिब्रील अमीन आसमान में लई चयो या रसूल अल्लाह सारी धरती घुमे में चारई दिसू लिठ में पर तो जड़ो हसीन चेहरो लाल लपड़ा ये गुलन में गुलाब नाए ओ जाने जाना ओ शाह जगन में तो जो सही जवाब ना है हसीन चेहरो लाल लबड़ा ये त गुलन में गुलाब हबीब तो के असा मोकलियो सुभान अल्लाह इन्ना अरसलनाक हबीब असा तो के मोकलियो माना मदीने वारो पंजी मर्जी सा ना आयो जी ओट तो आनंद सानन अब आई जलसो थियो ए पंजो कमाल फकीर पे पढ़ा देना पे दावतू ॾिनियो बा जलसो थींदो महीने कनाग में पियो इतला करे हाणे कोच सी ओच तो जलसो थी अब ईअं त कोन्हे न अॻ वाट ऐलान थिया न अरसलनाक हबीब असां तोखे मोकिलियो आहे तूं पाण न आयो ही या आनन बानन ओचितो न अची वियो ही हिकिड़े मनसूबे बंदी सां असां मोकिलियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जंहिं शहर में मोकिली उहो शहरनि जो सरदार वरी जे उम्मत ॾे मोकिली जे उम्मत ॾे अरसलनाक हबीब असां तोखे मोकिलियो आहे जनके ॾे हिन उम्मत सुभान अल्लाह सुभान अल्लाह हीअ उम्मत बि आम उम्मत नाहे सुभान अल्लाह बराबर 1.25 लख नबी आया उन्हनि जूं उम्मतूं उन्हनि जे कलमे पढ़ण वारा हड़ई नबी रसूल पैगंबर दुनिया ते आया बराबर उन्हनि जूं उम्मतूं बि अज़मत शानन वारियूं पर कुंतुम खैर उम्मा हड़नी उम्मतुनि मां फली उम्मत ही सुभान अल्लाह हाय हाय रसूल रसूलन में फलो उम्मत उम्मत में फलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह फरमाए तो अरसलनाक हबीब असां तोखे मोकिलियो भला मोकिल बुआ हेॾे शान सां हेॾे मान सां अल्लाह आसमाननि वारे रब पंहिंजे हबीब खे जो मोकिलियो त मोकिलण जो को मक़सद हूंदो न सुभान अल्लाह हबीब आया पहुता आया या न आया जी साईं पोइ जंहिंखे अरसलनाक अल्लाह मोकिलियो जेकॾहिं अल्लाह जो हबीब असां वटि अचे त पोइ असां इस्तक़बाल कयूं या न कयूं जी साईं आजिया कयूं या न जी कयूं साईं फलीकार कयूं या न जी कयूं साईं असां सिंधी त हूअं ई महिमान नवाज़ सुभान अल्लाह जी महिमान अचे ऐं तूं वरी घर में लिखी वेही रह महिमान जो ठही पियो हा पुट जेको जेको मीज़बान शान वारो हूंदो आहे न पंहिंजे महिमान जे लाइ अॻुवाट इस्तक़बाल कंदो आजिया कंदो जेको भलो हंधु हूंदो विछाईंदो भलो बिस्तर विछाईंदो महिमान जे लाइ दोस्तनि यारनि खे सॾियां मुंहिंजे अंगण ते मुंहिंजो महिमान थो अचे अदा तव्हां बच सुभान अल्लाह महिमान अचे अंगण ते हे वरी वञी पासो वठी लिकी वेही रही पुट सम्झो था न ॻाल्हि खे हाणे मदीने वारे साईं अल्लाह तो फरमाए अरसलनाक हबीब तोखे असां मोकिलियो आहे केॾे
और हिन कढण वारन सुभान अल्लाह हिन मदीने वारन दे सिंध हिंद अरब अजम सभिनी दे मदीने वारो साईं आयो सुभान अल्लाह वो जे महबूब आयो त पो एडो असीम रसूल असा दे आयो खुशी त थींदी या न थी सुभान अल्लाह जवाब दो खुशी ठहे भी थी या न थी सुभान अल्लाह खुशी ठहे थी या न थी दिल खां पुछी जवाब दो सुभान अल्लाह उन्हें का न पुछ देखो वनी लिखी वनी तो कुंड में मेहमान के ॾिसी कुंड में लिखी थो वञे उन्हें का न पुछ पंहिंजी दिल खां पुछी ॿुधा मुस्तफा जहिड़ो असीम रसूल असां ॾे आयो खुशी थींदी या न खुशी ठहे थी या न सुभान अल्लाह असांजो यार दिलदार लजपाल करीम रसूल असां ॾे आयो पोइ असां वरी मुले खां पुछंदासीं छा त तूं ॿुधा त ख़ुशी कयूं या न कयूं सुभान अल्लाह जी मुंहिंजा सोना मुलो चए थो न मीलाद जी ख़ुशी न मल्हायो चई तूं न मल्हाए तूं वञी घर जे कुंड में लिखी वे असीं त यार ख़ुशी मल्हाईंदासीं सुभान अल्लाह सरकार की आमद मंठार की आमद दिलदार की आमद आयो जानी थी वई मेहरबानी जानी आयो जानी थी वई मेहरबानी ओ जानी जलवे दार अल्लाह बाबा सैयद जासीगा अल्लाह बाबा सैयद जासीगा चेहरो चिमके बाबा बहके नूर तजल्ली मादर मुर्गे नूर तजल्ली मादर मर के ओ चंडूना चिमकार अल्लाह बाबा सैयद जासीगा जल्दी त खुशी में तहब नात पढ़ो सुभान अल्लाह झूमी अॼु त ख़ुशीअ में थी सघे थो अॼु चंड बीठो हुजे हाय हाय सुभान अल्लाह जी मुंहिंजा सोना पहिरीं पहिरीं ख़ुशी करमी आबा सुभान अल्लाह जानी आयो जानी थी वई मेहरबानी जानी आयो जानी थी वई मेहरबानी चलवे दार अल्लाह बाबा सैयद जासीदार अल्लाह बाबा सैयद लाल लपन जो मुर्कण मोहे लाल लपन जो मुर्कण मोहे नाज निहारे दिलियूं धोए नाज निहारे दिलियों दो ओ वाह मिठी मुस्कार अल्लाह बाबा जासीदार जानी आयो जानी थी वई मेहरबानी जानी जनवेदार अल्लाह बाबा सैयद जासीदार अल्लाह जो वली अल्लाह जो कामिल वली सुबुल हुदा व रशाद में इमाम सादी सुभान अल्लाह सुभान किताब मोट मौजूद है गाड़ी में चौदह तरीका हाय सुभान अल्लाह सोना वली सगोरे के मुझे लजपाल नबी जो दीदार थियो सुभान अल्लाह अर्ज़ की या रसूल अल्लाह जरे रबीउल अव्वल जो चंड तो बीहे हिकड़ा खुशियूं था मल्हाइनि ॿिया वरी मुंहुं था छिॿो हिकड़ा सोना मल्हायो ॿिया चवंदा बिदत आहे नाजाइज़ आहे न मल्हायो या रसूल अल्लाह हाणे तव्हां ॿुधायो त तव्हांखे कहिड़ा था वणंदा सुभान अल्लाह हक़ मुंहिंजा मुर्शिद खुशी मल्हाइण वारा या न मल्हाइण वारा वली सगोरो मदीने वारे साईं खां तो पुछे ख़बर त सोने नबी जवाब कहिड़ो ॾींदो सुभान अल्लाह हाय हाय सरकार फरमायो मन फरिह बिना फरिहना बे जेको असांजे अचण ते ख़ुशि थींदो आहे असीं बि उन सां ख़ुशि थींदा आहियूं सुभान अल्लाह खुशियूं मल्हायो
मोमिन मुस्लिम खुशियों मल्हायो मोमिन मुसलम अहमद रबी आयो दुख डोलावा दातर लाथा जम मके में जायो खुशियों मल्हायो मोमिन मुसलम अहमद सुभान अल्लाह। आयो तो अल्लाह फरमाए तो अरसलनाक हबीब असां तोखे मोकिलियो अल्लाह जो मोकिलियल रसूल असां वटि पहुतो केड़ा केड़ा खुश थिया आहियो हाणे वरी चवंदो त सही पोइ हिकिड़ो भेरो जॾहिं साईं जन आया उन हिकिड़ो भेरो ख़ुशी मल्हाइजे आहे न रोज़ रोज़ छो हर साल छो चवंदा न हर साल छो पोइ असां था पुछूं त अल्लाह ताला क़ुर में फरमाए त इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र बेशक असां क़ुर खे क़द्र वारी रात में लाथो हिकिड़ी रात लथो हुयो हुज़ूर जे ज़माने में या हर साल लहंदो आहे क़ुर हिकिड़ो भेरो लथो या हर साल लहंदो हिकिड़ो भेरो पोइ हेल तव्हां लैलतुल क़द्र मल्हाईंदो या कोन मल्हाईंदो केड़ा केड़ा लैलत हाणे मुला खां पुछ त भा क़ुर त हिकिड़ो भेरो लथो तूं हर साल लैलतुल क़द्र छो थो मल्हाई चवंदो बाबा क़ुर लथो आहे बसि उहा बरकत रात खे मिली आहे हाणे क़यामत ताईं लैलतुल क़द्र मल्हाइबी वाचे कॾहिं क़ुर जे नुज़ूल सबब लैलतुल क़द्र क़यामत ताईं जेका बि लैलतुल क़द्र ईंदी इज़त वारी अज़मत वारी शान वारी त बराबर 12 रबीउल अव्वल उहो हुयो जंहिंमें सोना हबीब आया पर हाणे क़यामत ताईं इश्क वारा 12 रबीउल अव्वल पिया नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीर सरकार की आमद मठार की आमद दिलदार की आमद तुझो साईं मुझो साईं वमा अरसलनाक हबीब असां तोखे न मोकिलियो आहे मगर छो मोकिलियोसीं हाणे अल्लाह पाण थो सबब ॿुधाए हबीब छो मोकिलियोसीं तोखे इल्ला मुबश्शिरन व नज़ीरा सुभान अल्लाह अच्छा थकायो तमामु सुभान अञा त पहिरीं तारीख़ थी आहे किथे ॻाल्हि आहे रबीउल अव्वल सॼो मीलाद मां तव्हांखे तयारु कयूं थो वञा त मीलाद मल्हाइजो जेतिरी अल्लाह तोखे ईमान जी दौलत ॾिनी आहे न ओतिरो पंहिंजे हबीब जे अचण जी ख़ुशी मल्हाइजो हबीब असां तोखे मोकिलियो आहे सबब कहिड़ो छाजे लाइ छो मुबश्शिरा असां तोखे मोकिलियो आहे ख़ुशख़बरियूं ॾींदड़ बणाए वाधायूं मुबारकूं अब मुबारक कंहिंखे ॾिबी आहे सभु कंहिंखे मुबारक ॾिबी आहे को माण्हू हेठि किरी पए चवंदा हेॾा मुबारक अथई जी किरियल खे मुबारक ॾींदो न जेको कटर में किरी पए हुनखे मुबारक ॾींदो न मुबारक ॾिबी को फलो कमु करे का मंज़िल माणे इम्तिहान पास करे कंहिंजी शादी थी कंहिंखे ख़ुशी मिली को सुठो कमु कयई को वॾो कमु कयई उनखे ॾिबी आहे मुबारक पर जो गटर में किरी पे झलनि से बाहि जो मच थो ॿरे ज़ोरी पियो वञे तव्हां हुनखे मुबारक ॾींदो या रोकींदो हीअं ॾिसो न बाहि जो वॾो मच पियो ॿरे हिकिड़ो माण्हू डोड़ंदो वञे उन बाहि में पए तव्हां चवंदा दादा मुबारक थी बाहि में थो वञे चवंदो न तव्हां हुनखे अभा बचे पहिरियों बाहि थी पुट सड़ी पवंदे बच्चा सड़ी पवंदे पुराणा ॾाॾा काका चाचा मामा परे न वञे बाहि में सड़ी पवंदे पोइ ते हटाईंदो बचाईंदोसि उनखे रोकींदो
तो गाल समझी मिसाल हूंदा आहिनि गाल खे समझाइण जे लाइ तव्हां गाल समझी आहे त मां अॻिते हलां हाणे इहे मिसाल मां हुज़ूर जे ज़ात जे लाइ नथो ॾियां मां तव्हांखे समझाइण जे लाइ मिसाल बाहि जो या गटर में किरण जो मिसाल ॾिनो समझी वियो त मां अॻिते हलां अलाह तो फरमाए त हबीब तोखे ख़ुशख़बरी ॾींदड़ मुबारकूं ॾींदड़ वाधायूं ॾींदड़ सुभान अल्लाह कंहिंखे मुबारकूं ॾींदा जेकी अमल सालिह था कनि सुभान अल्लाह जेके निमाज़ पढ़नि उनखे जन्नत जी मुबारक ॾे सुभान अल्लाह जेके हज करे अचनि उन्हनि खे बेहश्त जी मुबारक ॾे सुभान अल्लाह जेके ज़कात ॾियनि ख़ैरात ॾियनि ताजुद पढ़नि ज़िक्र कनि फ़िक्र कनि चङा कम कनि हबीब उन्हनि खे बेहश्त जी मुबारक ॾे अल्लाह जे राज़ी थियण जी मुबारक ॾे दर्जन जे बुलंदी जी मुबारक ॾे सुभान अल्लाह जन्नत जे हूरनि जी मुबारक ॾे माड़ियुनि जी मुबारक ॾे बंगलनि जी मुबारक ॾे सुभान अल्लाह जेके तुंहिंजी फर्मा बरदारी कनि था जेके तुंहिंजो चयो मञनि था हबीब जेके क़ुरान ते अमल कनि था जेके तुंहिंजे फरमान ते अमल कनि था उन्हनि खे तूं ख़ुशख़बरियूं ॾींदड़ बणाए मोकिलियो सुभान अल्लाह जी मुंहिंजा पर जेके नफ़रमानी था कनि चोरियूं कनि ज़ोरियूं कनि ज़िनाऊं कनि शराब पीअनि उन्हनि खे ड्रेजार व नज़ीरा हबीब तूं ड्रेजार ईंदड़ बणिजी आयो ही चोरनि खे ड्रेजार त चोरी न कयो न त जहन्नम जी बाहि में सड़ंदो जेके ज़िना कनि था उन्हनि खे ड्रेजार साञण जे लाइ जहन्नम जी बाहि रब फड़काए छॾी आहे जेके व्याज वठनि था सूद वठनि था जेके वाधी वठी खाइनि था उन्हनि खे ड्रेजार उन्हनि जे लाइ जहन्नम जी फड़कंदड़ बाहि रब ठाहे छॾी जेके यतीमनि जा माल खाइनि जेके चोरियूं कनि जेकी शराब नोशी कनि जेकी न्याणियूं वेहारे छॾनि जेके न्याणियुनि खे पैसनि ते विकणनि तव्हां त कोन्हे न अछड़ा मथा थी आहे न्याणी वेठी आहे परणाए नथो अबा छो साईं को रिश्तो कोन थो मिले तूं जिबरील सां माइटी कंदे मीकाईल सां कंहिंसां माइटी कंदे खोड़ बजी रहे चाहे पंजन में न तो ॿिया बि खोड़ बजी रहे हाँ पंजन में जेकॾहिं रिश्तो आहे त बिस्मिल्लाह जे न त धारियो बि मुस्लमान आहे कलमो पढ़ियो आहे हड़ई मुस्लमान पाण में भाइर आहियूं न्याणी विहार न न्याणी पैसनि ते विकिणनि व्याज न वठ शराब न पी गुनाहनि जा कम न कर जेके बुराई जा कम कनि था मुंहिंजो मुस्तफ़ा उन्हनि खे ड्रेजार ईंदड़ बणिजी आयो सुजाग आयो ध्यान मूडे अथव अल्लाह साईं फरमाइनि था मुंहिंजो मिसाल मूं मोहम्मद करीम जो मिसाल इएं आहे जीअं हिकिड़े शख़्स बाहि बारी हिकिड़े शख़्स बाहि बारी जेॾी महिल बाहि भड़ थी विया मच ॿरी विया पोइ माण्हू ज़ोरी पिया बाहि ॾे वञनि पोइ हिकिड़ो माण्हू उन्हनि खे चेल में भाकुर पाए पोइ ते हटाए अबा ये बाहि थी सड़ी पवंदे चेल में भाकुर विझी पोइ ते हटाए साईं फरमाए त मूं मोहम्मद जो मिसाल इन माण्हू वांगुरु अथव अल्लाह बाहि बारी आहे जहन्नम जी बाहि फड़की रही आहे दोज़ख जा आड़ा ॿरी रहिया आहिनि माण्हू गुनाह करे दोज़ख ॾे वञनि था पिया ऐं मां मोहम्मद उन्हनि खे भाकुर पाए दोज़ख खां छॾाए जन्नत ॾे पुॼाइण आयो आहियां सुभान अल्लाह हाँ अहिड़ो सॼण ॿियो को थींदो अहिड़ो ख़ैर ख़ा ॿियो को थींदो
जवाब दो ओ मिठा पूरी दुनिया में जितना बेइंसान हिन तुझा रिश्तेदार हिन तुझा दोस्त हिन तुझा खैर खां हिन तुझा पग मट यार हिन पर को बि खुदा जो कसम एडो तुझो खैर खां न हूंदो जेड़ो मदीने वारो साईं असांजो सजणो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह इन्नमा अना लकुम कमसलिल वालिदिल वलदी सुभान अल्लाह सुभान साईं फरमाइनि था मां मोहम्मद करीम अव्हां जे लाइ ईअं आहियां जीअं महिरबान पीउ पंहिंजे बचनि सां शफ़क़त कंदो सुभान अल्लाह हाय हाय जंहिंजो अबो जहिड़ो आहे भागवान आहे ख़ुशि नसीब आहियो जंहिंजो पीउ हयात सुभान अल्लाह ओ मिठा तोखे मथे में सूर पवे अबे जी सॼी रात निंड फिटी वेंदी आहे तोखे पेट में सूर पवे अम्मा सॼी रात तड़पंदे गुज़ारींदी आहे अबे जहिड़ो अम्मा जहिड़ो प्यार शफ़क़त ॿियो को रिश्तेदार न ॾेई सघंदो पर मुंहिंजो लॼपाल नबी अबे अमड़ खां बि वधीक उम्मत ते महिरबान सुभान अल्लाह जी मुंहिंजा सोना जी सदको वञे मुंहिंजा दोस्तो अॼु बि हुज़ूर गुंबद खदरा में असांजे लाइ दुआऊं वेठा घुरनि मौला मुंहिंजे उम्मत जी पारत हुजई मुंहिंजे उम्मत जी पारत हुजई मुंहिंजे उम्मत जी पारत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका ओ तुझा थोरा मदनी लहण खां लंघे विया तुझा गुण ॻाल्हियूं ॻणण खां लंघे विया तुझा थोरा मदनी लहण खां लंघे विया सुभान अल्लाह हक सोना हक सोना पुट हिक तरफ़ शैतान आहे जेको भाकुर में विझी वञे तो दोज़ख ॾे छिकी ॿिए तरफ़ मदीने वारो साईं आहे जेको भाकुर पाए दोज़ख खां बचाए जन्नत ॾे पुॼाए सुभान अल्लाह सुभान हाणे फ़ैसिलो तव्हां कयो त शैतान जो भाकुर खपे या मदीने वारे साईं मदीने वारे साईं जो सोणे नबी जो कुर्ब खपे या न खपे जी सोना जवाब ॾियो अल्लाह पोइ सोणे हबीब त सभु ॻाल्हि खोले चिटी करे ॿुधाई आहे न ख़ुशख़बरी जन खे ॾिनऊं उहा बि ॿुधाए विया ऐं जेके ड्रेजारियूं उहो बि ॿुधाए विया साईं फरमाइनि था या अहमद बशिरिल मशाईन फी ज़ुलम इलल मसाजिद बिन्नूर ताम यौमल क़ियामह वो मुंहिंजा सोना मोहम्मद करीम जेके फजर जी नमाज जे लाइ सोमाणी जे लाइ ऊंदा हिन में मस्जिद ॾे विखूं था खणनि न उन्हनि खे मुबारक ॾे उन्हनि जा चेहरा क़यामत जे ॾींहुं चोॾीं जे चंड वांगुरु चिमकाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह
सोनो नबी मुबारक तो जे नमाज़ियुनि खे कंहिंखे पोइ मुबारक खपे या न खपे जेके मुस्तफ़ा जी मुबारक खपे सो मूंसां जो वाइदो करे त नमाज़ न छॾबी अञा बि कुझु रहियल आहिनि कुझु हथ खणनि था छो त तव्हांखे मरणो आहे कोन हा कढण वारा मरंदा उहो ई कोन सदाईं चेहरा हूंदो न को अलाह जेका पेश थींदो न को हिसाब थींदो न को पुछाणो थींदो आहे या न हिसाब आहे या न मौत मथां आहे या न क़ब्र जी सोड़ी सामी में हलबो या न पोइ छो थो लची थी त मां हथ कीअं खणा नमाज़ कीअं पढ़ा हिकिड़ी नमाज़ ॼाणी वाणी छॾे न जहन्नम जी खॾ में वञी थो किरे हिकिड़ी नमाज़ ॼाणी वाणी छॾे थो इस्लाम जे ज़ंजीर जो कड़ो कड़े खां छिनी धार नमाज मुसलमान जी सुञाण मोमिन जी अलामत नमाज बेहश्त जी कुंजी सुभान अल्लाह नमाज जन्नत जो चिठो आहे कंहिंखे जन्नत जो चिठो खपे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ मिठा जिना न कर चोरी न कर नशो न कर बेहयाई जा कम न कर साईं फरमायो त मेराज वारी रात मूं ॾिठो हिकिड़ो जे गुंदलो ॾिठो त गुंदलो जंहिंमें अन्न विझंदा आहिनि बराड़ियुनि में जी मथां सोड़ो हेठि वेकिरो साईं फरमायो त अहिड़ो हिकिड़ो तनूर ॾिठो तनूर जेको सॼो जहन्नम जी बाहि सां भड़के ॿिनि माण्हुनि खे ॿिनि तबकनि खे ॿिनि टोलनि खे इन तनूर बाहि जे में साड़ियो हिकिड़ा बेनमाज़ी ॿिया ज़ानी ज़िनाकार ऐं ॿिया बेनमाज़ी इन्हनि ॿिन्ही तबकनि खे इन तंदूर बाहि जे में विधो वियो हीअ जेॾी महिल बाहि फड़के पई त मथे हलिया पिया वञनि वरी बाहि हेठि पई थिए त हेठि हलिया पिया वञनि मूं पुछियो जिबरील ही केर माण्हू आहिनि अर्ज़ कई या रसूल अल्लाह ही बेनमाज़ी ऐं ज़ानी हाँ बदकारी खां बचो वो मिठा गुनाहन खां बचो नाफरमानियुनि खां बचो मुझे रब करीम फरमायो इल्ला मुबश्शिरन व नज़ीरा हबीब असां तोखे ख़ुशख़बरियुनि जे लाइ मोकिलियो आहे जेके फर्मा बरदार आहिनि न उन्हनि खे जन्नत जूं ख़ुशख़बरियूं वञी सुभान अल्लाह ऐं जेके नाफरमान आहिनि उन्हनि खे टेजार जहन्नम जी बाहि खां अज़ाबनि खां टेजार पोइ ॿुधाए मदीने वारे जो पैगाम तव्हां वटि बि पहुतो आहे कि न पहुतो आहे पहुतो आहे या न पहुतो आहे ख़ुशख़बरियूं बि पहुतियूं आहिनि ऐं ड्रिज बि पहुतो आहे या न पहुतो आहे हाणे मिठा तुंहिंजे मुंहिंजे ईमान जो फ़ैसिलो आहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके मुबश्शिर नबी जी बिशारत क़बूल करे जन्नत वारी वाट था सुभान अल्लाह सुभान अल्लाह कहिड़ा आहिनि जेके नज़ीर नबी जी उन जेके ड्रेजारण वारियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे ॿुधी अणॿुधो करे पाण खे जहन्नम जो ॿारनि था बणाइण चाहिनि ओ मिठा मूंखे उमीद आहे त तव्हां मुस्तफ़ा जा सचा फर्मा बरदार आहियो पर इहे नेकी वारा अंबल गुनाहनि खां बचण वारी सख तॾहिं मिलंदी जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत में सिंधी में पाक ॾींदा आहिनि कारो बद कमरे सां अॻिते तव्हां ॿुधायो रंग न मटाए त ओसाण मटाए मिठा चोर सां वेंदो चोरी सिखंदो शराबी सां वेंदो शराब पीअण सिखंदो मवाली सां वेंदो त मवालो बणिजी मोटंदो पर जेकॾहिं अल्लाह वारनि सां वेंदो त अल्लाह वारो ज़िक्र वारनि सां वेंदो त ज़िक्र वारो मिठा पोइ सालिहनि जी संगत अल्लाह जे ज़ाकिरनि जी सोबत नेकोकारनि जी संगत में वेंदे अल्लाह कंदो त तूं बि नेकोकार बणिजी अहिड़ी हिकिड़ी संगत जो ही दरब हिते खुलियो आहे सुभान अल्लाह ही फ़कीर कमालुद्दीन
ऐं मां इन खे सॼा थो प्यारो साईं छा चओ प्यारो साईं सुभान अल्लाह। जो नालो आहे लक़ब आहे प्यारो साईं इंशाअल्लाह हिते हर महीने जी 17 जी रात हर महीने थींदी जे प्यारे साईं खे ॾिठो ने दिलबर साईं खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मातली शरीफ न पहुतायो हिते पहुतो त ॼण मातली पहुची वियो सुभान अल्लाह हर महीने 17 जी रात मुहम्मदी महफ़िल थींदी हा ॾिसो न हिकिड़ो तव्हांजे ॻोठ में नंढड़ी हट्टी आहे नंढड़ो दुकानड़ो आहे पर सौदो कराची वारो हिते थो मिले पियो सौदो हैदराबाद वारो हिते थो मिले पियो अघु बि साॻियो सुभान अल्लाह पोइ उतां वठंदो या वरी भाड़ा किरायो भरे कराची वेंदो जी तो इंशाअल्लाह करमी आबाद में तव्हांखे मुहम्मदी फैज़ मिलंदी सुभान अल्लाह वारे साईं जी मोहब्बत मिलंदी अच वञ रखंदो अक़ीदत मोहब्बत रखंदो इंशाअल्लाह ताला मुहम्मदी फैज़ इहो क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो सुभान अल्लाह अल्लाह जे दर ते दुआ है हिन करमी आबाद के अल्लाह ताला क़यामत ताईं आबाद रखंदो ऐं प्यारे साईं के अल्लाह ताला इन जे सीने के मुहम्मदी फैज़ सां भरपूर फरमाईंदो जेके बि हिते ईंदा इंशाअल्लाह साइलनि जा सुवाल रब पूरा कंदो जेके दीन जी तलब ऐं तांग खणी ईंदा उन्हनि खे मुहम्मदी फैज़ बि मिलंदो सुन्नत ऐं शरीयत बि नसीब थींदी अल्लाह करीम जे दर ते दुआ है अल्लाह ताला हिन आस्थाने जो फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी रखे अल्लाह ताला जल शानो असांखे मदीने वारे साईं जे दर जो सच्चो गुलाम बणाए वमा अलैहि अल्लाहु आमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। मालिक राज़ी थी मौला हिन सारी जमात ते करम कर मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी मुंहिंजा मौला जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब अल्लाहु आमीन बेनमाज़िन के नमाज़ी बना तालिहन के सालिह बना मदीने वाले मीर जे दर जो सच्चो गुलाम बना हिन आस्थाने जो फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी रख अल्लाहु आमीन मुंहिंजा मौला प्यारे साईं जे फैज़ में बरकतूं नाज़िल फरमा मुंहिंजा मौला जेकी हिन आस्थाने ते अचनि उन्हनि जा सीना मदीने वारे जी मुहब्बत सां भरपूर मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी असांजा हथड़ा ख़ाली न मोटा पंहिंजे हबीब जे सदके करम कर मुंहिंजा मौला असां सभिनी खे मदीना तय्यबा जी हाज़िरी नसीब सोने नबी जे दर जी हाज़िरी नसीब इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक ज़ैद